साईं हाणे पाण ॻाल्हि कंदासीं हिकु त जंग जी सूरत हाल आहे, पर पाण कोशिशि कंदासीं त छाकाणि अभी पाण सीनियर वाइस प्रेसिडेंट आबादगार एसोसिएशन आहियो, ज़मीननि जे हवाले सां, ॿनियुनि जे हवाले सां पाण उहे ई साॻिया ई फसल पोखियूं था, साॻियूं दवाऊं ऐं साॻिया तरीक़ा इस्तेमालु करियूं था। बीइंग अ सीनियर वाइस प्रेसिडेंट अव्हां छा सम्झो था हिन वक़्तु अहिड़ा कहिड़ा अहम मामलात आहिनि जिन खे हारी फेस कनि पिया, उहे हल थियणु घुरिजनि? सर, लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ी एग्रीकल्चर जेकी आहे उहो न सिर्फ़ु इहो त हिकिड़ी इकोनॉमिक एक्टिविटी आहे, गुज़र सफ़र आहे, हिकिड़ो पेशो आहे, पर हिकिड़ो कल्चर बि आहे ऐं उन में रहन सहन बि अचे थो पियो ऐं उन में तव्हांजा इवेंट जेके यानी कि इवेंट्स थियनि था उहो बि फ़सलुनि जे मुताबिक़त सां थियनि था। हा, त तव्हांजो जॾहिं सरें तूरियो जॾहिं पीलो थी थो वञे त बसंत मलाई थी वञे, हा, इन तरीक़े सां जॾहिं कणिक लुभी थी वञे तॾहिं आहे, या जीअं मिसाल तौर ते असांजा फुटी जो थिए थो त उनजो पंहिंजो हिकिड़ो उहो आहिनि चार्म आहिनि। त इहे पोइ उन जा थ्रेशर हलनि था, हाणे जीअं थ्रेशर हलनि था पिया, वरी बटायूं थियनि थियूं पियूं, वरी एक्टिविटीज़ थींदियूं, वरी कुझु पैसा ईंदा, वरी माण्हू ख़रीदारियूं कंदा, इहो सॼो सिलसिलो थींदो। बिल्कुलु बिल्कुलु। त एग्रीकल्चर त हले थी पंहिंजो पाण, हा, सची ॻाल्हि इहा आहे, कोई ईअं न आहे त को हुकूमत उनखे तमामु सुठे तरीक़े सां हलाए थी पई। अॼु जी ॻाल्हि कयूं, अॼु बि साॻी ॻाल्हि आहे जेकी मुंहिंजे ख़्याल में अॼु खां असां 10 साल अगरि प्रोग्राम असांजा, मां गुज़िश्ता 20-25-30 सालनि खां जेके प्रोग्राम कयां थो पियो, हा साईं। त उन में तव्हां अगरि मुंहिंजो 30 साल पुराणो प्रोग्राम बि खणंदो त साॻी बहस असां कंदा। अच्छा अच्छा। रीज़न ईअं ई आहे त जेकी इंटरवेंशन हुजणु घुरिजे या जेकी तव्हांजी शयुनि खे अॻिते वधाइण जे लाइ एफर्ट्स हुजणु घुरिजनि ऐं उनजी प्रॉपर इम्प्लीमेंटेशन हुजणु घुरिजे, उनजी कंटिन्यूसली मुसलसल तसलसुल में उनजो फेलियर ऑफ हिकिड़ी गवर्नमेंट न, एवरी गवर्नमेंट आहे। बिल्कुलु। त इन में असांजी जेको एग्रीकल्चर जे जेके फार्मर आहिनि, ज़मींदार आहिनि, या जेको एग्रीकल्चर जे बिज़नेस सां तालुक़ु रखनि था, हर को पंहिंजो पंहिंजो जेको आहे न एस्पेक्ट पकिड़े वेठो आहे। हा, ऐं उन में नुक़सान बि थिए थो त बि हुनजो आहे, फ़ाइदो बि थिए थो त बि हुनजो। हा, जॾहिं सैलाब अचनि था त सभु शयूं लुड़ी थी वञनि, हा, अरबे खरबे जा नुक़सान था थियनि, को उनखे बचत कोन थी। वरी इहे ई आबादगारनि जे नाले ते स्कीमूं अचनि थियूं, चाहे उहे ट्रैक्टर जूं अचनि, इम्प्लीमेंट्स जूं अचनि, या कार्डनि जूं अचनि, या कहिड़ी बि आहे तव्हांजो कर्ज़नि जी सूरत में अचनि। उन में मां सवाइ गवर्नमेंट जी जेकी मशीनरी आहे उहो पंहिंजा कमीशन खाइणु या पंहिंजो फ़ाइदो सोचण जे अलावा ॿी का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारी कोन हूंदी। यानी सिंध आबादगार बोर्ड आहे, अगरि उनखां मशवरा वरिता वञनि, या ई सिंध आबादगार बोर्ड खे खणी न मञो, अॼु इंटरनेट जो दौरु आहे, तव्हां वञी करे हर माण्हू ते रीच करे सघो था थ्रू इलेक्ट्रॉनिक्स। जॾहिं त तव्हां मैसेज मोकिलियो खां इनपुट्स वठी सघो था, GPS आहिनि, तव्हां लोकेशन्स वठी सघो था, गूगल इमेजिस आहिनि, तव्हां क्रॉप्स जी सूरत हाल वठी सघो था, यानी कलर स्पेक्ट्रम जे थ्रू जेको GPS जा जेके एप्स आहिनि आम, हा, उन सां तव्हां पाणी जी पोज़ीशन सिचुएशन वठी सघो था, क्रॉप जे डेफिशिएंसी जी ऐं तव्हांजे फर्टिलाइज़र जी इम्प्लीमेंटेशन जूं 100 शयूं तव्हां करे सघो था। हा, बिल्कुलु। हिकिड़ो आम माण्हू करे सघे थो। हा, त उहो आम माण्हू ई वीचारो करे थो पियो, हा, को पंहिंजे फार्म लेवल ते करे थो पियो, को नंढी लेवल ते, को वॾी, पर अलहमदिल्ला अॼु ताईं असांखे फूड सिक्योरिटी जो इशू कोन थियो आहे। अलहमदिल्ला ऐं असां पंहिंजी जेको आहे उहो शाश बशाश ज़िंदगी गुज़ारींदो पिया। हर माण्हू कणिक बि खाए थो पियो, बाजरी बि खाए थो पियो, मकई बि खाए थो पियो, उनखे कुकड़ियूं बि अवेलेबल आहिनि, मच्छियूं बि अवेलेबल आहिनि, उनखे गोश्त बि अवेलेबल आहिनि, ऐं क़दरे